सिंधी क्रिएशंस प्रेजेंटिंग अहराम मिस्र ऐं उन्हनि जा राज़। अस्सलामु अलैकुम दोस्तों। अरबन जॾहिं मिस्र खे फ़तह कयो त उन्हनि उहे टिकुंडी शिकिल जे वॾियुनि पथरीली शयुनि खे ॾिसी हैरानी अख़्तियार कई ऐं खेनि वटि उन्हनि बाबति को बि इल्मु न हुअण करे उन्हनि खे अहराम यानी क़दीम शइ चवण लॻा। जीअं त अरबीअ में क़दीम शइ खे हरम चवंदा आहिनि, अहराम हरम जो जमा आहे, छो त उहे तइदाद में तक़रीबन 118 आहिनि। अहराम मिस्र जो शुमार दुनिया जे 7 वॾनि अजूबनि में कयो वञे थो। बेशक उहे इंसाननि जी अज़ीम तइमीर आहिनि, जिन खे हिन वक़्त ताईं जी जदीद तरीन साइंस ऐं तमामु इंसानी अकुल बि हैरानीअ सां ॾिसे थो। हज़ारे साल गुज़रण बावजूदु हज़ारे मुहक़िक़ उन्हनि जे जादुई राज़नि खे ॼाणण लाइ ॾींहं राति तहक़ीक़ में मसरूफ़ आहिनि त आख़िर उन्हनि अज़ीम व शान अहरामनि जी तामीर करण जो मक़सदु छा हो। पर ज़माने क़दीम खां इंसान उन मिस्री तहज़ीब जे अणखुट यादगार ऐं उन्हनि अहरामनि जे राज़नि खे ॼाणण में नाकाम रहिया आहिनि। लिहाज़ा कंहिं उन्हनि खे शैतानी ताक़त जो नतीजो करार ॾिनो त कंहिं उन्हनि खे इल्म ऐं टेक्निक जो खज़ानो, कंहिं पंहिंजे देवताउनि सां जोड़ियो त कंहिं उन्हनि खे खिलाई मख़लूक़ सां बि जोड़ियो। उन्हनि खे कंहिं ऐं कीअं ठाहियो ऐं उहे अॼु ताईं कीअं क़ाइमु आहिनि, उन्हनि अहरामनि खे ठाहिण जो मक़सदु छा हो। अॼु असां उन्हनि सवालनि खे साइंसी तहक़ीक़ ऐं क़ुरानी हवालनि सां ॼाणण जी कोशिशि कंदासीं। माहिर आसारी क़दीमा ऐं तमामु तहक़ीक़दान उन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कनि था त उन्हनि अहरामनि खे ठाहिण जो मक़सदु मिस्र जे बादशाहनि ऐं फ़िरौन खे उन्हनि में दफ़न करणु हो, छो त क़दीम मिस्र में हिकु अक़ीदो हो त अगरि कंहिं मोल माण्हूअ जे जिस्म खे महफ़ूज़ तरीक़े सां रखियो वञे त उहो हिकु ख़ासि वक़्त खां पोइ वरी जीअरो थींदो। तंहिं करे मिस्री माण्हुनि पंहिंजे महबूबनि बादशाहनि ऐं ख़ासि शख़्सियतुनि जे जिस्मनि खे ममी पढ़ाए उन्हनि अहरामनि में महफ़ूज़ करे छॾियो त जीअं उहे बिना छेड़छाड़ जे हिकु डिघी निंड सुम्ही सघनि। उन खां अलावा मिस्र जा माण्हू उन्हनि फ़िरौननि सां गॾु उन्हनि जी दौलत, सोन, हीरा ऐं जवाहिर एसी ताईं जो उन्हनि जा नौकर ऐं घरवारियूं बि दफ़नाईंदा हुआ त जीअं उहो माण्हू फ़िरौन या उहो शख़्स वरी उथे या जीअरो थिए त उन खे हर शइ उते ई मिले। दोस्तो, उन्हनि अहरामनि में केतिरियूं इबारतूं बि लिखियल आहिनि। तहक़ीक़दाननि मुताबिक़ उन्हनि जो मतिलबु आहे त उन्हनि जी छेड़छाड़ करण वारनि जो नतीजो तमामु बुरो थींदो ऐं वक़्त बि उहो साबित कयो त जेको बि उन्हनि अहरामनि में माल जी लालच या उन्हनि जे राज़नि जी तहक़ीक़ जे नियत सां अंदरि दाख़िल थियो, उन्हनि अहरामनि जी नहुसत सां केतिरनि ई मुसीबतुनि जो शिकार थियो। यूरोप जा माण्हू अॼु बि उहो अक़ीदो रखनि था त उन्हनि अहरामनि खे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे दौर में आयल ॾुकार, जंहिं बाबति क़ुरान ऐं बाइबल में बि ज़िक्र आहे, दौरान अनाज खे स्टोर करण लाइ तइमीर कयो वियो। माहिरनि मुताबिक़ अञा ताईं 118 नंढा वॾा अहराम दरियाफ़्त थी चुका आहिनि, जेके मिस्र जे गादीअ जे शहर काहिरा खां सिर्फ़ 21 किलोमीटर जे फ़ासिले ते आहिनि, जिन खे अॼु खां तक़रीबन 6000 साल अॻु तामीर कयो वियो। सभ खां पहिरीं उन्हनि अहरामनि खे एरिस्टोटल, जेको हिकु यूनानी तहक़ीक़दान हो, 350 क़ब्ल मसीह में दरियाफ़्त कयो। उन वक़्तु उन्हनि जी ऊचाई 481 फुट हुई, पर वक़्तु गुज़रण सां गॾु ऐं मौसमी तब्दीलियुनि जे करे हिन वक़्तु उहे सिर्फ़ 451 फुट ऊचा रहिया आहिनि। दोस्तो, बग़ैर छित जे सिधी ऊचाईअ में ठहियल उन्हनि अहरामनि इंसानी अकुल खे हज़ारे सालनि खां हैरान रखियो आहे, छो त उन्हनि जी तइमीर में इस्तेमालु थियल नंढे खां नंढो पथर बि 2 टन यानी तक़रीबन 45 मण वज़नी आहे। 30 टन यानी 680 मण वज़नी पथर बि इस्तेमालु कया विया आहिनि। उन्हनि अहरामनि जी तइमीर में अहिड़ो मसालो यूज़ कयो वियो आहे जो को बि जोड़ नज़र ई नथो अचे, पर ईअं महसूस थिए थो शायदि बग़ैर कंहिं मसाले जे उन्हनि अहरामनि खे सिर्फ़ पथरनि खे जोड़े ठाहियो वियो आहे।
उन खां अलावा उन्हनि भितियुनि में 0.008% जो फ़ासिलो आहे, जॾहिं त उन में हैरानीअ जी ॻाल्हि उहा आहे त अॼु जी जदीद तरीन बिल्डिंगुनि जे भितियुनि में बि उन खां केतिरो ई वधीक फ़र्क़ु मिले थो। उन्हनि अहराम जी ॿाहिरीं सतह अॼु जी जदीद टाइल वांगुरु लसी ऐं हमवार हुई, छाकाणि त तइमीर वक़्तु उन्हनि मथां चुन जा पथर ऐं क्रोमाइड इस्तेमालु कयो वियो हो। पर वक़्तु गुज़रण सां गॾु उहे चुन जा पथर माण्हुनि चोरी करे पंहिंजे घरनि जी सूंह लाइ इस्तेमालु कया। दोस्तो, ही हो अहराम मिस्र ऐं उन्हनि जा राज़ हिसो पहिरियों। ॿिए हिसे जे लाइ बसि थोरो ई इंतज़ारु कंदा, लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा।